धरती ते अहिड़ा हज़ारें ॿूटा मौजूद आहिनि जेके इंसान जी सिहत लाइ फ़ाइदेमंद करार ॾिना वञनि था, पर कुझु ॿूटा अहिड़ा बि आहिनि जिन लाइ इहो चयो वेंदो आहे त उहे पहाड़ खां वठी चोटीअ ताईं सिहत जे अनेक फ़ाइदनि सां मालामाल हुजनि था, जिन में निम में सुवांजिड़ो ऐं कंवल जो ॿूटो बि शामिल आहिनि। कंवल जे ॿूटे जा मुख़्तलिफ़ हिसा मुख़्तलिफ़ अंदाज़ में इस्तेमाल कया वेंदा आहिनि, पर अॼु असां उन जे अहिड़े हिसे जी ॻाल्हि कंदासीं जेको ज़मीन में अंदरि मौजूद हूंदो आहे, जंहिंखे असां बेह सॾियूं था। खाइण में बेहनि जो ज़ाइको थोरो घणो पटाटनि जहिड़ो हूंदो आहे, पर बेह अहिड़ी सब्ज़ी आहिनि जिन में कुदरती तौर सख़्ती ऐं सन्हे वारनि जियां तंदूं थियनि थियूं। बेहनि खे पकोड़नि जियां तरे, भाॼी ठाहे, उॿारे खाइण समेत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खाई सघिजे थो। बेहनि में कार्बोहाइड्रेट्स, फाइबर, प्रोटीन ऐं मादनियात जो झझो मिक़दार हूंदो आहे। एंटीऑक्सीडेंट्स असरनि जे करे बेह सिहत लाइ केतिरनि ई फ़ाइदनि वारा हूंदा आहिनि। सणबियूं शयूं खाइण जे करे इंसान जो जिगर वधी वेंदो आहे ऐं उन में मुख़्तलिफ़ इन्फेक्शन्स बि थींदा आहिनि। इहो ई सबबु आहे त मानीअ खां पोइ बाहि ते पकल पापड़ खाइण सिंधी समाज में आम रवाज आहे। पर बेहनि में टोरेन नाले हिकु अहिड़ो जुज़ मौजूद आहे जेको जिगर मां वाधू चर्बी ख़तम करे उन खे सिहतमंद रखे थो। न रुॻो जिगर, पर बेह सॼे जिस्म जी चर्बी खे ॻारे कढण में वॾी मदद ॾींदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जो इस्तेमालु वज़न घटाइण लाइ बि तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। बेहनि में मौजूद फाइबर ऐं सन्हियूं तंदियूं हाज़मे जे अमल खे दुरुस्त कंदियूं आहिनि, जॾहिं त प्रोटीन ऐं फ़ौलाद जी मौजूदगी हाज़मे वारी नाली जे कमकार खे बहितर करण समेत कब्ज़ीअ जो ख़ात्मो कंदी आहे। बेहनि जो मख़सूस मिक़दार में लगातार इस्तेमालु बवासीर जे मरीज़नि लाइ बि इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। जेतोणीक बेहनि में कार्बोहाइड्रेट्स जो झझो मिक़दार हूंदो आहे, पर एंटीऑक्सीडेंट्स हुजण जे करे उहे कुदरती तौर रत में शुगर लेवल खे बरक़रार रखण में बि मददगार हूंदा आहिनि। सियारे जी मौसम में बेह न रुॻो खाधनि में ज़ाइके, पर सिहत लाइ बि वॾनि फ़ाइदनि जो सबबु बणिबा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk